एसपी साहब आयो आहे, भाऊ सूरत आहे, शेर ज़मान आहे, जेके बि दोस्त आहिनि जिन जा नाला नथा अचनि, इहे न आहे तव्हां सिर्फ़ु पुलिस जी मुखालफ़त ई कई आहे या पुलिस जे ख़िलाफ़ ई रहिया आहियो। तव्हां पुलिस जो भरपूर साथ ॾिनो आहे। पुलिस जिते जिते मसला मसाइल थिया आहिनि, इस्पतालनि ताणी पुलिस खे रत ॾियण ताणी कश्मीर कंदकोट जे माण्हुनि कॾहिं कोई ते पेर न कयो आहे। जो असां न मञूं, हेतिरा बेज़मीर असां बि न आहियूं। हीअ जेकॾहिं रोड को बंदि कयो थो वञे त हिन में असांखे काई तकलीफ़ कोन्हे। अञा बि इहा तकलीफ़ आहे जेको तव्हांखे अचे थी, तव्हां हिते उसनि में, रोडनि में, रस्तनि में, असांखां वधीक मुसाफ़िरनि खे तकलीफ़ आहे, उनजी तकलीफ़ आहे। सभु गॾियल आहियूं। मसलन ट्रांसपोर्ट वारा बि कोई हितां जो हुतां जा वेझे जा ई हूंदा, मसलो कोई कोन्हे। तकलीफ़ ई हूंदी आहे जेका तव्हांखे आहे। असां जेकॾहिं गैरत ऐं ज़मीर आहिनि, असांखे बि ओतिरी तकलीफ़ आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजूं महिरबानियूं। हाणे जेकॾहिं असां आई आहियूं त कंहिं मसइले लाइ आया आहियूं न, महिरबानी करे तव्हां साईं खे ॿुधो, असांखे ॿुधो, भाऊ ज़ूर खे ॿुधायो, को फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। कोई ज़बरदस्ती, कोई हिते अहिड़ो को कमु न कयो वेंदो जंहिंमें तव्हांजी दिलि जी आज़ादी थिए, तव्हांखे तकलीफ़ हुजे। असां तव्हांजी तकलीफ़ ख़तमु करणु आहियूं। असां कॾहिं बि मुनाफ़क़त दिलि में न रखी आहे त यार रोड बंदि छो थियो, छो थियो, हिन जे मथां का एफ.आई.आर. थिए या हिन जे मथां को धरको थिए या का शइ थिए या शेर ज़मान हणायो आहे उन खां असां का दिलि में का वेर रखूं, काई बि शइ कोन्हे। असांखे ख़ुदा ॾिसे थो, कश्मीर कंदकोट जा माण्हू सभु हिकु जहिड़ा आहिनि। जेके जमायती हुजनि, हिंदू हुजनि, मुस्लिम हुजनि, कहिड़ी बि जमायत सां वास्तो रखंदड़ हुजनि, असांजे लाइ सभु हिकु जहिड़ा आहिनि। सभ जी टैक्स खणूं था, सभ जी टैक्स खां असांजा बच्चा पलनि था पिया। सभु असांजे बराबरि आहियो। असां नफ़रत कई आहे सिर्फ़ु ॾुआरी जे सहूलियतकारों कई आहे। कोई बि कश्मीर कंदकोट में 15-16 महीना मूंखे कंहिं घुरायो, तव्हां कश्मीर कंदकोट जे माण्हुनि घुरायो आहे, ठीकु आहे न। मुंहिंजी रैंक छा आहे ख़ासि भला, मुंहिंजे मथां एॾियूं ज़िमेदारियूं ॾिनियूं वयूं आहिनि, छाजे करे त तव्हां आवाम जो पब्लिक जो डिमांड हुयो न, उनजे करे असां हिते आया आहियूं। ऐं करे बि ॾेखारियो आहे 15-16 महीननि में कंहिं बि क्रिमिनल सहूलियतकारी सां लेगारी या असांजे पूरे एसएसपी मोहम्मद मुराद गांगरे साहिब जी टीम कंहिं सां कंप्रोमाइज़ न कयो आहे। विड़िया आहियूं, लिकियल कोन्हे। सभु फेसबुक खोलियो, तव्हांजे अॻियां ईंदा वीडियो, हर एक सां विढ़ंदा आहियूं। लाइव इनकाउंटर मुक़ाबला थियल, ठीकु आहे न। सभिनी खे रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। ॾिसो अॼु मोबाइल जो ऐं पिछड़ी जेका मोबाइल कढी वेंदो आहे उनजो बि इशू छो बणिजी वेंदो आहे त अॼु अमन अमान आहे कश्मीर कंदकोट में। चवंदा आहिनि इहा मोबाइल बि छो वई आहे, इहा मोटरसाइकिल बि छो फुर थी आहे। अॻे इहे क्राइम काउंट न कया वेंदा हुआ। हिते धाड़ा हूंदा, ट्रांसपोर्ट गाॾियुनि खे गोलियूं लॻाई वेंदियूं, मासूम माण्हुनि जा मेजा लबा रोडनि ते पिया हूंदा। रोडनि ते हुयासीं, वता वेंदा दीवान गाॾियूं मोबाइलियूं खणण छॾे विया। जेके तव्हां जहिड़ा साफ़ सुथरा माण्हू अच्छी कॉलर वारा घुमण छॾे विया राति जो 4-5 बजे खां सुबुह जो शाम जो ट्रांसपोर्ट बंदि थींदो। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु बहितरी आहे। ईअं न आहे रुॻो पुलिस कयो आहे, तव्हां कश्मीर कंदकोट जे माण्हुनि असां सभिनी सियासी समाजी मिली जुली कयो आहे। साईं खे थोरो ॿुधो, वधीक जेके तव्हांजा डिमांड हूंदा इंशाल्लाह सभु पूरा थींदा ऐं उन टाइम टेबल में थींदा इंशाल्लाह। उन तव्हांजो फर्ज़ आहे, इहो तव्हांजो एहसान थोरो न आहे हिन पब्लिक ते। जीअं तव्हां चयो तव्हां ते हक़ आहे माण्हुनि जो। हाणे मसइलो इहो आहे त असां जेको डिसीशन पावर जेको असां ॾिनो आहे हिन अॼु जे जेको एहतिजाज आहे, असां हुनजा अख़्तियारात ॾिना आहिनि साईं मौली जमातुद्दीन साहिब खे। हाणे जेको उहो फ़ैसिलो कंदो असां समूरनि दोस्तनि खे अनोमन क़बूल हूंदो। साईं जमालुद्दीन साहिब खे माइक ॾियूं था त हू छा चवणु चाहिनि था ऐं कहिड़ी ख़ातिरी ॾियारणु चाहिनि था, कहिड़ी ॻाल्हि कनि था, उहा माण्हुनि सां साम्हूं शेयर कयो। असांजा आहिनि कंदकोट घोसपर जा जेके बि समाजी दोस्त आहिनि, सभु तमामु पब्लिक सां गॾु बीठा आहिनि। चाहे कहिड़ा बि इशू आहिनि हुनमें ही सभु समाजी दोस्त गॾु बीठा आहिनि। अॼु बि असां तव्हां सां इंशाअल्लाह गॾु बीठा आहियूं, हमेशह लाइ गॾु बीठा हूंदासीं। असांजो जेको हिन रोड बंदि करण जो मक़सदु हुयो, साईं उस्ताद नूर हसन साहब जी जेकी मोटरसाइकिल सामान मोबाइल फुर थी वियूं हुयूं ऐं उन सां गॾु ॿियो नादर चोलियाणी खे लाहियो। साईं जी मोटरसाइकिल मोबाइल आहे, इहे सुभाणे 1 वॻे साईं खे मिली वेंदियूं। इन जी श्योरिटी ज़िम्मेवारी इंतिज़ामिया खां वरिती आहे। तव्हां वरिती आहे न, असां वरिती आहे। तव्हां बि यार नथा सुञाणियो, सभु गॾु आहियूं। शेख ज़मान है, बाबू सूरत, सभु इंशाअल्लाह तव्हांखे कंहिं बि सूरत में मिलंदी। सभु आहियूं, सभु आहियूं। साईं जी ॻाल्हि ॿुधो, साईं जी नादर चोलाणी जी ॻाल्हि आहे, साईं खे ॻाल्हाइण ॾियो। नादर चोलाणी जी ॻाल्हि आहे। उनमें उन्हनि जेके असां सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, सिर्फ़ु हिकिड़ो सुभाणे ॾींहं वारी मोहलत वरिती अथनि। ॿिए ॾींहं उहे बाइज़त बग़ैर पैसनि जे कोई टको पैसो का बि शइ न हूंदी, अची करे हथ मिलंदी। पुलिस जी कट न वरदादे असां साईं जमात जी कट तव्हांजी वरदादे सामान असां तव्हां असां ये बाबा सामान तव्हां असां सां गॾींदासीं, घर अची पहुचाए। मोटरसाइकिल मोबाइल तव्हांखे घर अची ॾेई वेंदा। थैंक यू, ठीकु आहे। नादर
चोलियाणी ॿिए ॾींहुं हिकु या ॿी वॻे हुनखे वठी अची हुनजे वारसनि खे ठीकु आहे डिमांड आहे त ॿुधायो